अस्सलाम वालेकुम दोस्तों। एक बादशाह जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदुसि। बादशाह त ख़ुदि ख़ुदा पाण आहे, पर ज़माने जी टुकरी हिकु बादशाह हो। बादशाह जी घरवारी हिकु ॾींहुं आईने जे साम्हूं वेही करे पंहिंजे पाण खे सिंगारे ठाहे ॾिसी करे चई, हल आउं केॾी त हसीन आहियां। इहा ॻाल्हि हुन कई। उते हिकु नौकर हुनजो बीठो त हुन वञी कंहिं वज़ीर सां ॻाल्हि कई। वज़ीर जेको हुयो बादशाह सां तहसब रखंदो हुयो त हुनजो वज़ीर, पर हू पंहिंजे लेखे अहिड़ियूं ॻाल्हियूं नोट कंदो या ज़हन में ॻाल्हियूं रखंदो त को अहिड़ो टाइम अचे त हुन बादशाह खे जेको आहे सो किराइण जी कोशिशि में माना उहो लॻो पियो हूंदो। दोस्तो, हुन बादशाह कुझु मौलवी गॾु करे बादशाह जे दरबार में आयो त हुन बादशाह खे ॻाल्हि ॿुधाई, बादशाह तुंहिंजी घरवारी जेको आहे सो हीउ कुफुर कयो आहे ऐं हीअ मौलवियुनि जे हिसाब सां ई फतवा ॾियनि था ऐं हीअ चवंदा त हीअ कुफुर आहे, अलाह जे बारे में कुफुर हिन ॿोलियो आहे। त हुन मौलवियुनि खां बादशाह जॾहिं पुछा कई त हुन मौलवियुनि इहो ई फतवा ॾिनी त वाक़ई में हिन कुफुर कयो आहे ऐं जेको आहे सो हिन दुनिया में इंसान खां वधीक ॿियूं बि शयूं हसीन आहिनि। थियो ईअं, बादशाह हुननि जूं फितवाऊं ॿुधी करे, ॻाल्हियूं ॿुधी करे हुन इहो रद अमल ॾिनो त भई मुंहिंजी घरवारी खे फांसी ते चाढ़ियो वञे। इहा ॻाल्हि सॼे शहर में हुली वई फांसी जी। त उन खां पोइ हुन बादशाही में हिकु दरवेश अची वियो। बादशाह जे दर ते अची हुन सदा हईं ख़ैरात जी सदा हईं त राणी हिकु बानी खे ख़ैरात ॾिनी। चई, तूं वञी न फ़क़ीर खे ख़ैरात ॾेई आहे। जॾहिं बानी दरवाज़े ते पुगी, हुन जेको आहे सो ख़ैरात फ़क़ीर खे ॾियण जी कोशिशि कई। फ़क़ीर चयो, न, इहा ख़ैरात आऊं न तुंहिंजे हथां कोन वठंदुसि। इहा ख़ैरात मूंखे अची तुंहिंजी जेका हीअ राणी आहे, बादशाह जी घरवारी आहे, उनखे चयो तूं पाण मूंखे ॾेई वञ। चई, बादशाह तूं इहो फ़क़ीर तूं कहिड़ो अहिड़ो माण्हू आहीं जेको तोखे ख़ैरात ॾियण लाइ हिकु राणी अचे। चई, हा, न त मूंखे इहा ख़ैरात तव्हांजी कान थी खपे। हुन बानी वञी हुन राणी खे ॿुधायो त फ़क़ीर ख़ैरात न वरिती। फ़क़ीर चए थो त इहा ख़ैरात आऊं तुंहिंजे राणी जे हथां वठंदुसि, जे न त मूंखे इहा तव्हांजी ख़ैरात न खपे। राणी चए, अहिड़ो कहिड़ो फ़क़ीर आहे, चलो ठीकु आहे, इहा ख़ैरात मूंखे ॾे, आऊं पाण थी हुनखे ॾियां वञी। थियो मुंहिंजा साईं, राणी जेका ख़ैरात खणी हिन फ़क़ीर ॾे दरवाज़े ते पुॻी आहे। दरवाज़े ते फ़क़ीर खे ख़ैरात ॾियण जी कोशिशि कई त फ़क़ीर चयो, माई, आऊं हिन ख़ैरात जो बुखियो न आहियां। आऊं इन ॻाल्हि लाइ हिते पुॻो आहियां त हीअ तोखे बेगुनाह फांसी ते चाढ़ीनि था ऐं मूंखे अलाह जे तरफ़ां अमुर थियो आहे। हाणे शर्त इहा आहे जो सुभाणे जुमे जो ॾींहुं आहे। तूं बादशाह तोखां पुछंदो आख़िरी ख़्वाहिश तुंहिंजी छा आहे। तूं आख़िरी ख़्वाहिश में इहो ज़ाहिर कजां त जेको कल्ह पंहिंजे दरवाज़े ते फ़क़ीर सदा हणी विया, जुमे जी निमाज़ उहो पढ़ाईंदो। उन खां बाद में जेको आहे सो भले तव्हां मूंखे फांसी ते चाढ़े छॾियो। साईं, बादशाह ताईं इहा ॻाल्हि पुॻी। बादशाह खे राणी ॿुधायो आख़िरी ख़्वाहिश में त भई मूंखे तव्हां भले फांसी ते चाढ़े छॾियो, मूंखे मंज़ूरु आहे, पर जेको आहे मुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश आहे त जेको अॼु फ़क़ीर दरवाज़े ते सदा हईं, सुभाणे जुमे जी निमाज़ उहो पढ़ाए, उन खां बाद में तव्हां भले मूंखे फांसी ते चाढ़े छॾियो। बादशाह पंहिंजे नौकरनि खे हुकुम ॾिनो त भाउ इहो फ़क़ीर हथु करे जो। फ़क़ीर खे ॻोल्हींदे हू हिकु वीरान जॻह ते विया। ॾिसंदो त फ़क़ीर वेठो आहे, हुन फ़क़ीर खे वठी आया। जेॾीमहिल जुमे जे पढ़ाइण लाइ हुन फ़क़ीर खे तयारु कयो वियो त उते मौलवियुनि एतिराज़ु कयो त भई हीउ फ़क़ीर मिटी में सॼो लिथ पिथ थियो पियो आहे, हिन जा कपिड़ा मेरा, कपिड़ा अलाए कीअं नापाक हूंदा, अलाए छा, हीउ छा जुमे नमाज़ पढ़ाईंदो। त
त हुन फ़क़ीर उते वराणियो त भई आउं जिथे नमाज़ ग़लति पढ़ां तव्हां उते मूंखे बाहि में झलिजो।